فألقياه في العذاب الشديد قال قوله ربنا ما أجلته ولكن كان في ضلال بعيد قال لا تتخذوا يدي وأرسلت إليكم من وليد قالوا بشر قول ليس كما أنا بظلام للعبيد قال الله تبارك وتعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم ولنذيقنهم من العذاب الأدنى دون العذاب الأكبر لعلهم يرجعون. हर हम देखना वाक़ाए वडाई की इबादत बंदगी अल्लाह तबारक व तआला की जात से जुड़ा है जिसको मुल्क जो मालिक है अल्लाह खालिक है जैसे अपने अल्लाह तबारक व तआला की दावत का मान बेउस्ता बांधू से लाना सभी सलाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नाम में पूरे कहते अल्लाह रब्बुल आलमीन ने पूरी दुनिया को हिदायत की रहमत करे। जनाब इस्लाम खुतबे रसूलना मुख्तसर हमदो सलात नमाज खुतबे जीवन के मौजूद आए तो क्या बुराई जैसी वजह का अल्लाह तबारक व तआला का अज़ाब बचेगा। अजपा दुनिया से न्यायों दुनिया के जान को सुना तो दुनिया में अज़ाब चालू है। मुख्तलिफ किस्में का अज़ाब दुनिया में चालू है। कभी बीमारी का अज़ाब कोरोना की शक्ल में अल्लाह वो अज़ाब पूरे न थे तंहिंखां पहिरीं तूफान जा अज़ाब भूकंप जा अज़ाब ज़लज़ले जा अज़ाब खिणी किरण जा अज़ाब खिणी जी वजह सां मौत जा अज़ाब यानी दुनिया में कंहिं न कंहिं क़िस्म जा अज़ाब चालू थियनि इंसान खे अज़ाब खां छुटकारो ॾिना आहिनि। त अल्लाह तबारक व तआला एतिरो ज़ालिम न आहे त इंसान खे ईअं तबाह ऐं बर्बाद करे इंसान मथे ईअं फालतू अज़ाब हलाए। अल्लाह कंहिं बादशाह जी तरह न आहे कंहिं प्रधानमंत्री जी तरह न आहे तो रो पियो करे अज़ाब मोकिले पियो बल्कि अल्लाह तबारक व तआला त गफ़ार आहे अल्लाह तबारक व तआला त रहीम आहे। वो अल्लाह तबारक व तआला बिन जे बाने मथे बिन जे बंदे मथे अज़ाब कीअं हलाए उन जा सबब कुरो वो गुनाह क्या है जंहिंजी वजह सां अल्लाह तबारक व तआला अज़ाब मोकिले थो। बिरादरान इस्लाम पा मनी जी खैर भलाई इनमें तपा अल्लाह तबारक व तआला जी फरमा बरदारी कयूं अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जेको ॾिनो अहकाम आहिनि उन मथे अमल कयूं ऐं जे चीज़े खां अल्लाह तबारक व तआला रोके मना कये उन खां पा परहेज़ कयूं उन कम खां पा बचूं। अहिड़ी तरह पा अल्लाह तबारक व तआला जे रसूल हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयूं ऐं उन जी नाफ़रमानी खां पिंड खे बचायूं। अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत ऐं फरमान बरदारीअ में पंहिंजी कामयाबी आहे पंहिंजी कामरानी आहे। जहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में इरशाद फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ऐ ईमान वारा अल्लाह तबारक व तआला खां ड्रिजो अल्लाह जो डपु पैदा कयो ऐं सची ॻाल्हि पुछो व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम तो अल्लाह तबारक व तआला आंजे अमल की इस्लाह कंदे अल्लाह तबारक व तआला आंजे गुनाह को माफ़
छॾींदो। वमन युतिल्लाह व रसूलहु फक़द फाज़ फौज़न अज़ीमा। जे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कई त हू यकीनन कामयाब थी वियो, उन यकीनन वॾी कामयाबी हासिल करे गिणे। कामयाबी खपे थी, कामरानी खपे थी त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत में आहे। जेकॾहिं कामयाबी नथी खपे त अल्लाह ऐं अल्लाह जी रसूल जी नाफ़रमानीअ में आहे। जंहिंजे तरह को पर बंदो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी करे थो त अल्लाह तबारक व तआला उन जे बारे में फरमाए वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी करे थो त हू यकीनी तौर पर वाज़े गुमराही में पइजी वियो। त बिरादरान इस्लाम, इहा आयत मां मालूम थिए त कामयाबी ऐं कामरानी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी में आहे। जंहिं कमे जो अल्लाह तबारक व तआला ऐं अल्लाह जे रसूल हुकुम ॾिनो उन मथे अमल करण में आहे। जेकॾहिं उन कमे मथे अमल न कयो, उहो कम कया, उहो नाफ़रमानियूं कयूं जंहिंखां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल रोकियो हुयो त कामयाबी कीन मिलंदी, कामरानी कीन मिलंदी, बल्कि उल्टो अज़ाब जो सामनो करणो पवंदो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमाए अलम यरो कम अहलकना मिन क़ब्लिहिम मिन कर्निन मक्कन्नाहुम फिल अर्ज़ि मा लम नुमक्किन लकुम व अरसलना अस्समाअ अलैहिम मिदरारा वजअलनल अनहारा तजरी मिन तहतिहिम फअहलकनाहुम बिजुनूबिहिम व अंशअना मिन बअदिहिम कर्नन आखरीन। नाई ॾिठा तव्हां खां पहिरीं असां केतिरी जमातुनि खे हलाक कयो। क़ुरान नाई ॾिठा, उन जा हाल नाई ॿुधा, उन जे हाल जे बारे में नाई सुआ त असां केतिरी जमातुनि खे आखां पहिरीं हलाक करे छॾियो, असां केतिरी क़ौमे खे आखां पहिरीं बर्बाद करे छॾियो। ऐं असीं ऐं उहे क़ौमूं जेको हुयूं उहे दुनिया में कुवत वारियूं हुयूं। अल्लाह फरमाए थो असां उन खे एतिरी कुवत ॾिनी हुई त उहे ताक़त वारा हुआ, उहे कुवत वारा हुआ, उहे कुवत में आखां वधारे हुआ। अल्लाह फरमाए थो असां उन मथे आसमान मां ख़ूब वरसातूं वसायूं ऐं असां उन हेठां नहरूं नई जारी करे छॾियूं। पोइ असां उन जे गुनाह जी सबबि हलाक करे छॾियो ऐं तंहिंजे बाद असीं ॿी क़ौमे खे खणी आयासीं। अल्लाह तबारक व तआला आयत में उन क़ौम जो तज़किरो कये, उन क़ौम जो ज़िक्र कये जेको अॻियां हलाक ऐं बर्बाद थी वियो, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला उन जे गुनाह जी वजह सां हलाक करे छॾे, उन जे गुनाह जी वजह सां बर्बाद करे छॾे। अल्लाह फरमाए थो त असां उन खे कुवत ॾिनी, असां उन खे ताक़त ॾिनी। उहे आखां वधारे बरूका हुआ, आखां वधारे कुवत वारा हुआ। यानी कौम आद जेको हुई वो केतिरी मज़बूत हुई, केतिरी ताक़त वारी हुई त डूंगरे खे तराशे तराशे करे उन में मकान बनाए छॾींदी हुई। वो डूंगरे पाणा खणी मकान बि न बनाईंदा हुआ, पाणे खे कोड़े कोड़े करे, घिरे खे कोड़े कोड़े करे उन में मकान बनाए छॾींदा हुआ। उन में छिती उन ई निजारा, सारो मकान उन ई निजारा, दीवारूं उन ई निजारा, सारे घिरे खे तोड़े करे उन में तुरंत मकान तैयार कयूं हुयूं, ताजी तरह मकान तैयार की न गयूं। अल्लाह फरमाए थो असां उन खे आखां वधारे कुवत ॾिनी, आखां वधारे ताक़त ॾिनी। तव्हांजी ताक़त घुरो आहे, असां क़ौम आद खे ताक़त ॾिनी, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खे ताक़त ॾिनी, सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम खे ताक़त ॾिनी। सारा जितरा पर रसूल गुज़रिया आहिनि उन जी क़ौम खे असां आखां वधारे कुवत ॾिनी, उहे आखां वधारे बरको हुआ। आटा पाणी नथो खजे, आटा 20 किले जो 50 किला जो पाणी नथो खजे, बिलोक नथो खजे, पर्दी नथी खजे, ॻूड़ नथी खजे, उहे डोंगरे खे तराशींदा हुआ, एतिरा ताक़त हुआ। पोइ अल्लाह फरमाए थो असां उन मथे वरसातूं पिणु वसायूं, असां उन जे लाइ नहरूं पिणु नदियूं पिणु जारी कयूं, यानी उन मथे खूब वरसातूं वसायूं। ईअं न त ॾोकार कॾहिं को हुए, कॾहिं को सुगार हुए, थोरियूं थोरियूं वरसातूं वसायूं न, बल्कि अल्लाह फरमाए थो असां उन क़ौमे मथे ज़बरदस्त वरसातूं वसायूं, असां उन क़ौमे जे लाइ नहरी जारी करे छॾियूं।
जहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला पाण मथे केतिरियूं बरसातूं वसाई, पाण खां पोइ वधारे बरसातूं अल्लाह तबारक व तआला उन मथे वसाए, लेकिन उन अल्लाह जो शुक्र अदा न कयूं, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फरमा बरदारी न कयो, गुनाह मथां गुनाह कयो, तंहिंजी वजह सां अल्लाह फरमाए थो असां उन कुवत वारी, असां उन ताक़त वारी क़ौम खे बर्बाद करे छॾियो। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में बयान फरमाए थो त इहे अज़ाब कुरे जे लाइ अचनि था, वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन। अरे दुनिया जा इंसानो, क़यामत जे अज़ाब जो इंतज़ार न कयो, क़यामत जे अज़ाब जे बारे में न सोचियो, बल्कि अल्लाह फरमाए थो वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना, हू त अज़ाब ज़हरा थींदो, हू त अज़ाब मोड़ो अची सघे थो। अल्लाह फरमाए थो असीं दुनिया में तव्हांखे अज़ाब जो मज़ो चखाईंदासूं, वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना, असीं हा मथे नंढड़ा नंढड़ा अज़ाब मोकिलींदासूं, असीं दुनिया में आके नंढड़े नंढड़े अज़ाब जो मज़ो चखाईंदासूं। थोरे जे लाइ मज़ो चखाईंदा, अल्लाह जो को बि कमु बग़ैर सबब जे नथो हुए, बग़ैर वजह जे नथो हुए। अल्लाह फरमाए थो ऐं नाफ़रमानियूं कंदा ऐं गुनाह कंदा त असीं हा मथे अज़ाब हलाईंदासूं। थोरे जे लाइ त ऐं पाछा लोटी अचो, वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन। तव्हां ताईं पाछा वरी अचो, तव्हां ताईं गुनाह जे कमे खे छॾायो, तव्हां ऐं गुनाह जे कमे खां दूर थी वञो ऐं मुंहिंजी नाफ़रमानी ते छॾाए करे मुंहिंजी ताअत फरमा बरदारी कयो, मुंहिंजी फरमा बरदारी मथे लॻाए अचो, मुंहिंजा इबादत गुज़ार बाना बणिजी वञो। एतिरे जे लाइ अल्लाह फरमाए थो अज़ाब हलायां थो, हीअ त अज़ाब वार्निंग आहे, हीअ त अज़ाब मथे वार्निंग आहे। पंहिंजे लाइ दुनिया में जेकॾहिं को वार्निंग ॾे, को रोड मथे पाण ठाहो चए फौजदार अचे पियो, त पाण फंद छॾायूं, त पाण भॼी वञूं, पासे को वाहन जेकॾहिं रोड मथां पार करणो हुजे तर ॿिए खे हलायूं, यारे ते रेलवे स्टेशन ते वायलू स्टेशन ते फौजदार त न आहे, को पुलिस वारो त न आहे, को गाॾी पिणु नथी अचे। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला उहो पासे वार्निंग ॾे थो, अल्लाह उहो अज़ाब जे ज़रिए अल्लाह नंढड़ा नंढड़ा ज़िलज़ला मोकिले थो, नंढड़ा नंढड़ा अज़ाब हलाए थो, नंढड़ियूं नंढड़ियूं बीमारियूं हलाए थो, यानी बीमारियुनि जी वजह सां मरे बर्बाद नथा थी वञे, मरे ख़तमु नथा थी वञे, क़यामत जे ॾींहुं त मिणी खे ख़तमु कंदो, मरे बर्बाद थी वेंदा, न ज़मीन हूंदी, न आसमान हूंदो, न ज़मीन मथे को शइ हूंदी, सारियूं चीज़ूं बर्बाद ऐं ख़तमु थी वेंदियूं, ही मज़बूत डूंगर ते ख़तमु थी वेंदा, लेकिन दुनिया जे अज़ाब में सारा ख़तमु नथा थी वञे, सारा मरिया नथा वञे, बल्कि अल्लाह तबारक व तआला ही आख़िरत जे मुक़ाबले में नंढड़ा नंढड़ा अज़ाब आई। अल्लाह जहिड़ी तरह पाण मथे कोरोना जी बीमारी मोकिले त हुनमें लखूं मुआ, दुनिया में अरब जी तादाद में इंसान है, लेकिन लखे जी तादाद में मुआ, करोड़नि जी तादाद में न आहे मुआ, अरब जी तादाद में न आहे मुआ, एतिरे जे लाइ मोकिले त इंसान मुंहिंजा फरमा बरदार बणिजी वञे। बिरादरान इस्लाम, अहिड़ी तरह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अज़ाब जे बारे में, अज़ाब कॾहिं अचनि था, अज़ाब कयूं कयूं नाफ़रमानियूं थियूं थियूं जंहिंजी वजह सां अज़ाब अचनि था। हज़रत साद बिन साद रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान कई था, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सयकूनु फी आखिरिज़ ज़माने, सयकूनु फी आखिरिज़ ज़माने खस्फुन व कज़फुन व मस्कुन, कील व मता ज़ालिक या रसूल अल्लाह, क़ाल इज़ा ज़हरतिल मआदिब वल कैनात वस्तुहिल्लल खमर। आखिरी ज़माने में इंसान के ज़मीन में धसायो वेंदो, यानी अहिड़ो ज़मानो थींदो, अहिड़ो टाइम थींदो, अहिड़ो वक़्तु थींदो त इंसान खे ज़मीन में दरके वेंदो, ज़मीन में धसायो वेंदो, उन मथे पाणी जी बरसात थी वेंदी, उन मथे फुरे जी बरसात, पाणीअ जी बरसात थी न वसंदी, उन मथे पाणी जी बरसात वसंदी, उन जी शक्ली खे बदिले वेंदो, उन जी शक्ली मस्त थी वञियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो, ऐं अल्लाह जा रसूल अहिड़ो ज़मानो कॾहिं अचींदो, अहिड़ो वक़्तु कॾहिं अचींदो, अहिड़ो टाइम कॾहिं अचींदो, अहिड़ा अज़ाब कॾहिं अचींदा? त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं आलात मौसीक़ी फैली वेंदा, जॾहिं मौसीक़ीअ जा गाइण वॼाइण जा आलात फैली वेंदा, जॾहिं गाइण वॼाइण वारियूं आम थी वेंदियूं,
ऐं शराब खे हलाल सम्झो वेंदो त ही गुनाह थींदा त अल्लाह जा अज़ाब थींदा। यानी टे क़िस्म जी सूरत में अल्लाह जा अज़ाब थींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे बारे में पेशीन जो ई फरमायो 1450 वर्ष तक़रीबन पहिरीं त पहिरीं सूरत में अज़ाब हीअ थींदो त इंसान खे ज़मीन में गरक कयो वेंदो, यानी ज़लज़ला थींदा, भूकंप अचींदियूं जंहिंजी वजह सां इंसान ज़मीन में गरक थी वेंदा, ज़मीन में इंसान खे घसायो वेंदो। ऐं ॿी अज़ाब जी शक्ल इहा हूंदी त उन मथे आसमान मथां पाणी जी बरसात कई वेंदी। ऐं टी त उन्हनि जूं शक्लियूं बदिलियूं वेंदियूं, यानी शक्ली जिनावरनि जहिड़ियूं बणिजी वेंदियूं, शक्ली अल्लाह तबारक व तआला उन जी खे मस करे छॾींदो। ऐं ही तॾहिं थींदो जॾहिं इंसान में गुनाह वधी वेंदा। गुनाह जो बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं ॻाइणे जा सामान फैली वेंदा त ॻाइणे जा सामान हर शख़्स वटि मौजूदु आहे, हर शख़्स वटि ॻाइणे जो सामान मौजूदु आहे। ऐं ॻाइणे वॼाइण वारियूं फैली वेंदियूं, पर ॻाइणे वॼाइण वारियूं घर घर की न वेंदियूं, ॻाइणे जेको ॻाइयूं थियूं घरे घर की न वेंदियूं, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशी गोई फरमायो त मोबाइल में ॻाइणे वारियूं फैली वेंदियूं। यानी अॼु हर मोबाइल में ॻाइण मौजूदु है, हर मोबाइल में काफियूं मौजूदु है, ॻाइणे वारियूं हर घर में फैली वियूं। ऐं ॻाइणे जो जेको सामान है उहो हर शख़्स वटि मौजूदु है, चाहे वो टीवी जी शक्ल में हुए, चाहे वो कंप्यूटर जी शक्ल में हुए, चाहे वो इंटरनेट जी शक्ल में हुए, चाहे वो मोबाइल जी शक्ल में हुए, चाहे वो ॿिए कंहिं शक्ल में मौजूदु हुए, लेकिन ॻाइणे जा जेतिरा सामान आहिनि बड़े फैली विया आहिनि। टैप पर फैली हुई, रेडियो पर फैली हुई, टीवी पर फैली हुई, मोबाइल पर फैली हुई, सारा ज़रिया जेको आहिनि, सारा आवाज़ जेको ॻाइणे जा जॾहिं फैली वेंदा तहिड़ा अज़ाब थींदा। ऐं ॿियो त शराब खे हलाल सम्झियो वेंदो। ऐं शराब हर जॻह मथे मौजूदु आहे, तेरा अज़ाब अचे थो तंहिं पर शराब मेरा पहिरीं पाबंदी जे मथां हटे थी, उहो शराब मथां हटे थी, ॿिए ते वस्तु मथां नथी हटे। सरकार शराब खे खोले विझी थी त शराब पी सघे था, यानी शराब आम थी वेंदो, शराब खे हराम सम्झियो वेंदो। तो कोरोना वायरस की बीमारी में जैसे सरकार मेरा पैरी खोले तेरे भारी फिर खोले शराब की खोले तो शराब आम नहीं ई जर बीमारी अची ई गुनाह जा कम थींदा तेरे अल्लाह तबारक व तआला तुझ जा अज़ाब मोकिलींदो। कुल जी रिवायत है रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो वल्लज़ी नफ्सी बियदिही लतअमुरन्ना वल्लज़ी नफ्सी बियदिही लतअमुरन्ना बिलमारूफ वलतनहौना अनिल मुनकर औ लयूशिकन्न अल्लाहु अन यबअस अलैकुम अज़ाबन मिन इंदिही सुम्मा लतदु अन्नहु वला युस्तजाबु लकुम। उन ज़ात की कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे अल्लाह जा रसूल जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था उन ज़ात जी कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे अल्लाह तबारक व तआला जो सौ खणे था चवनि था अल्लाह जी कसम ऐं ज़रूर नेकीअ जो हुकुम कंदा ऐं ज़रूर बुराईअ खां रोकींदा। जेकॾहिं आ नेकीअ जो हुकुम न कया ॿिए खे आ गुनाह खां ॿिए खे न रोकिया ॿिए खे बुराईअ खां न रोकिया त अल्लाह जो नबी फरमाए थो उहो ॾींहुं ओॾो आहे उहो ॾींहुं क़रीब आहे तव्हां मिली मथे अल्लाह पिल जी तरफ़ खां अज़ाब मोकिले अज़ाब हलाए पोइ आई अल्लाह तबारक व तआला वटां दुआऊं पिणु घुरे त अल्लाह तबारक व तआला आयूं दुआऊं पिणु क़बूल न करे। बिरादरान इस्लाम इहा किन सूरत में अल्लाह जो अज़ाब अचे थो त ऐं ज़रूरु नेकीअ जो हुकुम कयो ऐं ॿिए खे नेकीअ जो हुकुम कयो ईअं न त पिंड नेकियूं कयो पिया ॿिए खे नेकीअ जो हुकुम न कयो ॿिए खे पिणु नेकीअ जो हुकुम कयो ॿिए खे पिणु मारूफ़ जो हुकुम कयो ॿिए खे पिणु गुनाह खां रोकियो बुराईअ खां रोकियो जंहिंजे तरह पिंड बुराईअ खां दूर हुयो त ॿिए खे रोकियो। जेकॾहिं हा पिंड नेकियूं कयां पिए ॿिए खे नेकीअ जो हुकुम न ॾिना ॿिए खे गुनाह खां न रोकिया
त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी तरफ़ खां हाणे खे अज़ाब मोकिलींदो। जहिड़ा अज़ाब अचींदो पोइ भले नेकीअ वारा हुए, जंहिं वटि नेकियुनि जा अंबार हुए, उहो अल्लाह वटां दुआऊं घुरे, अल्लाह जे अॻियां सिर गिराए, तंहिं बि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अज़ाब खे दूर कीन कंदो। अल्लाह तबारक व तआला उन जी दुआ खे क़बूल कीन कंदो। जंहिं तरह हदीस में अचे थो त अल्लाह तबारक व तआला हिकिड़े भेरा जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिले त ए जिब्रील वञ फलाणे ॻोठ खे फलाणे बस्तीअ खे तबाह बर्बाद करे छॾ, हुनजी आबादी समेत सारी आबादी खे ख़तम करे छॾ, हुन बस्तीअ खे हुन ॻोठ खे उलटे करे हूंदो हणी छॾ। जिब्रील अलैहिस्सलाम चए थो अल्लाह तबारक व तआला उन बस्तीअ में त हुन ॻोठ में तुंहिंजा नाफ़रमान आहिनि, मरे तुंहिंजा नाफ़रमान आहिनि, मरे गुनाह जा कम कई था, लेकिन हुन में हिकिड़ो तुंहिंजो फर्मा बरदार आहे, उहो तुंहिंजी नाफ़रमानी नथो करे, उहो नेकी जा कम करे थो। ऐं अल्लाह उन बस्तीअ ते उन ॻोठ ते उन समेत हूंदो हणी छॾिया, उन समेत उलटे छॾिया, उन समेत बर्बाद करे छॾिया, या उनखे बर्बाद न कई आहे उनखे कढी विझा। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त उन समेत उन बेरो बस्तीअ खे बर्बाद करे छॾ, बस्तीअ खे ख़तम करे छॾ। कोई बि लाइ त उहो हिकिड़ी चुख में वेठो आहे, हिकिड़े कोने में वेठो आहे, माहौल वारा, माशरे वारा, ॻोठ वारा, बस्तीअ वारा गुनाह में लॻा पिया आहिनि। उहो पंहिंजी नेकियूं करे थो, उन खे गुनाह खां रोके नथो, उन खे नेकीअ जो हुकुम नथो करे, हिकिड़े बि लाइ उन समेत बर्बाद करे छॾ। त बिरादरान इस्लाम हिन हदीस मां मालूम थियो त जेकॾहिं अल्लाह जो अज़ाब अचे थो त जेकॾहिं नेक कम करण वारा हुए, ॿिए खे बुराईअ खां गुनाह खां रोकीए न त उहो पर बर्बाद ऐं ख़तम थी सघे था, उहो पर बर्बाद थी सघे था। त पहले कम ई आहे त ॿिए खे नेकी जो हुकुम कयूं, ॿिए खे गुनाह खां मना कयूं। अहिड़ी तरह रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं कंहिं बुराईअ खे हाणे ॾिसो त हुनखे मिटाइण जी कोशिशि कयो, हुनखे ख़तम करण जी कोशिशि कयो। ईअं न त भले गुनाह वधे पियो, भले बुराई वधे पई, नता उहो ॾींहुं ओॾो आहे त मिली की अल्लाह जो अज़ाब घेरियल आहे। को आई बुराई ॾिसो, को गुनाह जो कमु ॾिसो, को अल्लाह जी नाफ़रमानी ॾिसो त उनखे तुरंत ख़तम करण जी कोशिशि कयो। जेकॾहिं हाणे ख़तम न कयां, उनखे रोकण जी कोशिशि न कयां त अल्लाह तबारक व तआला जो अज़ाब आंखें पर ऐं गुनाह करण वारे ते घेरे ॾींदो ऐं पोइ हुन अज़ाब में बर्बाद ऐं ख़तम थी वेंदा। त बिरादरान इस्लाम दुनिया भर में मुख़्तलिफ़ क़िस्म जा अज़ाब चालू हुई। काल जा समाचार हुई त काल बिहार में बरसात थी, वाला जोर हो, तूफ़ान हो ऐं हुनमें आसमानी आफत, बिजली खिड़ अहिड़ी तरह कर कई, अहिड़ी तरह इंसान मथे हमल कई त मुख़्तलिफ़ ॻोठ में अलॻि अलॻि ॻोठ में 83 इंसान खे खिड़ मारे दे। केतिरो ख़तरनाक हादसो आहे, केतिरो अल्लाह जो ख़तरनाक अज़ाब आहे। कोई खिड़ पाण मथे नथी किरी सघे, को खिड़ पाण खे बर्बाद नथी करे सघे। यकीनन पाण पर अल्लाह जी नाफ़रमानी थी त पाण खे पर बर्बाद करे सघे थी। यानी 83 ॼणा खिड़ जे ज़रिए बर्बाद थिया। उहे पण हिकिड़ी जॻह मथे न, कंहिं मुसीबत में कीने वेठा हुआ, कंहिं रोड ते हिकिड़ी जॻह मथे कीने वेठा हुआ, अलॻि अलॻि ॻोठ में, हिकिड़े ॻोठ में 13 त ॿिए में ऊंची ऊंची तादाद, केतिरे यानी अलॻि अलॻि जॻह ते 83 खे खिड़ बर्बाद करे छॾे। त बिरादरान इस्लाम ये जेको मींहं वसे था, ये आफ़त जी सूरत में वसे था, ये अज़ाब जी सूरत में वसे था। अल्लाह तबारक व तआला वटां दुआऊं घुरणियूं खपे त अल्लाह असांखे आफ़त वारे मींहं खां बचाए, ऐं अल्लाह असांखे अहिड़े ख़तरनाक मींहं खां बचाए, ऐं अल्लाह असां मथे रहमत वारा मींहं वसाए, ऐं अल्लाह असां मथे बरकत वारा मींहं वसाए, ऐं अल्लाह तूफ़ान वारे मींहं खां असांखे बचाए, ऐं अल्लाह आफ़त वारे मींहं खां असांखे बचाए। अल्लाह असां मथे वसाए त रहमत वारा, बरकत वारा, रोज़ी पैदा थियण वारा, जानवरनि जे लाइ चादो पैदा करण वारा मींहं वसाए, बरकत वारा मींहं वसाए। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अहिड़े ख़तरनाक अज़ाब खां महफ़ूज़ रखे, अहिड़ी ख़तरनाक बीमारी खां महफ़ूज़ रखे। अल्लाह तबारक व तआला तव्हां मथे रहमत वारा मींहं वसाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां मथे जल्दी रहमत वारा मींहं वसाए। अल्लाह तबारक
तबारक व तआला ताजी रिस्क में ताजी रोजी में बरकत अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला जो कुछ बीमार रही जो कुछ परेशान रही उन्हीं की बीमारी की उन्हीं की परेशानी को दूर करे। अल्लाह उन्हीं की शिफाए कुल्ली अता फरमाए। जो कोई मरीज आई बाजबा दुनिया में रुखसत थी अल्लाह उन्हीं कपड़े में नूर रोशनी पैदा करे। अल्लाह उन्हीं मथा अजाब को दूर करे। अल्लाह तबारक व तआला ताकि पहले जा फरमा बरदार बनाए बेकुकार बाला बनाए। अल्लाह तबारक व तआला पाक से नाफरमानी से बचाए। अल्लाह जिस तरह पास जारे ईमान इस्लाम मत जारे बारे तो बाजू खात्मा ईमान इस्लाम मत करे। आमीन सुम्मा आमीन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा अस्क़िना ग़ैसन मुग़ीसन मरीअन मरीआ नाफ़िअन ग़ैर ज़ारिन आजिलन ग़ैर आजिल। अल्लाहुम्मा अस्क़ि इबादका व बहाइमका वंशुर रहमतका व अह्यि बलदकल मय्यित। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहु अकबर। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. إذا السماء انفطرت وإذا الكواكب انتثرت وإذا البحار فجرت وإذا القبور بعثرت علمت نفس ما قدمت وأخرت. يا أيها الإنسان ما غرك بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك في أي سورة ما شاء ركبك. كلا بل تكذبون بالدين فإن عليكم لحافظين كراما كاتبين يعلمون ما تفعلون. إن الأبرار لفي نعيم وإن الفجار لفي جحيم يصلونها يوم الدين وما هم عنها بغائبين. وما أدراك ما يوم الدين ثم ما أدراك ما يوم الدين يوم لا تملك نفس لنفس شيئا والأمر يومئذ لله. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر.
الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. إن بطش ربك لشديد إنه هو يبدئ ويعيد وهو الغفور الودود ذو العرش المجيد فعال لما يريد هل أتاك حديث الجنود فرعون وثمود بل الذين كفروا في تكذيب والله من ورائهم محيط بل هو قرآن مجيد في لوح محفوظ. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. السلام عليكم ورحمة الله. السلام عليكم ورحمة الله. الله أكبر.